सिटी न्यूज़। जरवार शहर में मीरपुर रोड ते गुज़रियल राति टे नामालूम चोर हुकूमत राम जे ज़रई दवाउनि जे दुकान जी छत पटे दुकान मां ज़रई दवाउनि जा कार्टून ऐं रोक रक़म खणी विया। दुकानदार हुकूमत राम जे चवण मुताबिक़ त मां जीअं दुकान जो दरवाज़ो खोलियो त दुकान जी छत पटियल नज़र आई ऐं ज़रई दवाऊं बि कोन हुयूं ऐं पैसनि वारा कबट बि खुलियल हो जंहिंमें 9 लख रोक रक़म पयल हुई। उहा रोक रक़म बि चोर खणी विया। हुन वधीक चयो त 4 खां मथे पुलिस अहलकार शहर में मुक़रर थियल आहिनि, पर उहे पुलिस अहलकार बेख़बर बणियल आहिनि। ख़बर नाहे त राति जो किथे ड्यूटी कंदा आहिनि। जॾहिं चोरी जो इतला मिलण ते अॻूणो MPA सरदार रहीम बख़्श बोज़ार जरवार जे मुतासिर दुकानदार वटि पहुतो, जॾहिं त SHO जरवार वहीद भुट्टो खां पुछाणो कंदे खेसि चयो त जरवार मां थियल हिंदू सेठ जी चोरी हफ़्ते अंदरि वापसि कराई वञे। जरवार जा हिंदू पाण खे अकेला न सम्झनि, मां हिंदू बिरादरी सां गॾु आहियां। रिपोर्ट जावेद बोज़ार, सिटी न्यूज़, जरवार।